इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अम्मा बादु फक़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अर्रहमानु अल्लमल क़ुरआन ख़लक़ल इंसान अल्लमहुल बयान। सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम। वो मुअज़्ज़ज़ थे ज़माना में मुसलमान होकर, हम ख्वार हुए हैं तो तारिके कुरान होकर। कदर कुरान दा क्या जानन ए दुनियादार कमीने, कदर कुरान दे जानन वाले वन सुतले शहर मदीने। और अज महजूरिए कुरान शुदी शिकवा संजे गर्दशे दौरा शुदी। हम तो शबनम पर ज़मीं उफ्तंदई दर बगलदारी किताबे ज़िंदगी। उनते बुलंदियों क्यों खत्म बलगल उला बिकमालिही। जै खोलिया सब गम अलम कशफत दुजा बिजमालिही। सीरत सूरत में उत्तम हसनत जमी ओ फिसालिही। महबूबे मनम सल्लु अलैहि व आलिही सल्लु अलैहि व आलिही। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाह ताला के शान से वो दुआ आसान के ही भलारी रात में सच्ची है। जिंदगी की हर रात भलारी आए, हर शब कदर अगर कदर था मानो की कदर हो जाए हर रात जिंदगी अभी बड़ी कदर वाला। अल्हम्दुलिल्लाह
सभिनी खां वॾे में वॾी इबादत जेका आहे उहा क़ुरान शरीफ़ सम्झण ऐं सम्झाइण। नफ़िलनि करण खां बि क़ुरान शरीफ़ मथे, ज़िक्र अज़कार खां बि क़ुरान शरीफ़ जो सम्झण मथे। मिशकात शरीफ़ जी हदीस आहे, हुजूर जन मस्जिद शरीफ़ में आया, हिकिड़े पासे ॾांहुं ज़िक्र हले पियो, ॿिए पासे ॾांहुं दीनी मसला मसाइल ऐं क़ुरान शरीफ़ जे सम्झ जी ॻाल्हि हले पई, दीन जे सम्झ जो तज़किरो। हुजूर जन ॿिन्ही खे ॾिसी ख़ुशि थिया, पर पाण करीम जन इल्म वारी महफ़िल में अची वेठा, ज़िक्र वारी महफ़िल में न, इल्म वारी महफ़िल में अची वेठा। पाण फरमायो किलाकुमा अला ख़ैर, तव्हां सभु ख़ैर ऐं भलाईअ ते आहियो, ज़िक्र वारा बि भलाईअ ते, इल्म वारा बि भलाईअ ते। पर पाण फरमायो बुइस्तु मुअल्लिमा, मां उस्ताद थी आयो आहियां, इन करे मां उन जाइ ते वेंदुसि, उन्हनि माण्हुनि सां गॾु वेंदुसि जेके क़ुरान सम्झनि ऐं सम्झाइनि। हुजूर जन इल्म खे वधीक अहमियत ॾिनी, छो त 100 सालनि जी इबादत शैतान हिकिड़े इल्मी मसइले सां बर्बाद करे छॾी आहे। जेकॾहिं इंसान खे अक़ल ऐं इल्म न हुजे त उनजी इबादत बेकार थी वेंदी। अब्दुल्ला इब्न अब्बास रज़ी अल्लाह अन्हु हिकिड़ी वॾी हक़ीक़त ॿुधाई जेका हुजूर जन खां मंक़ूली अंदाज़। पाण फरमायो त शैतान पंहिंजे नंढड़नि खे चयो, नंढनि शैताननि खे त बाबा माण्हुनि खे आलमनि जी कचहरीअ में वेहण न छॾियो, इबादत वारनि ॾे भल वञनि त भल वञनि, पर आलमनि जी कचहरीअ में, क़ुरान सम्झ वारी कचहरीअ में न छॾियो। वॾे शैतान जवाब में उन्हनि खे चयो, बाबा मां हिन जो जवाबु तव्हांखे अमलन ॾींदुसि, अमलन माना प्रैक्टिकल अंदाज़ में, थियोरिकल न, प्रैक्टिकल अंदाज़ में मां तव्हांखे ॾींदुसि। पोइ हिकिड़े ॾींहुं वॾो आबिद माण्हू निमाज़ पियो पढ़े, तहज्जुद पियो पढ़े, हुन ॾे शैतान पंहिंजा नंढा सभु शैतान वठी आयो, अंडो भी खणी आयो, आनो आनो समझो ना, आनो माना एग, अंग्रेजी में अंडे के एग चवंदा आहिनि, असां सिंधीअ में आनो, उर्दू में अंडो या बेदो, बैज़तुल अरबीअ में उनखे चइबो आहे। कुकुड़ जो अंडो खणी आयो, 40 सालनि खां हुनजे कॾहिं तहज्जुद कज़ा न थियो हो, उनते उहो शैतान अंडो खणी करे उनखे इंसानी शक्ल में ॾेखारियईं। जॾहिं हुन सलाम करायो, बुज़ुर्ग मूंखे हिकिड़ो मसइलो त ॾस, शैतान पुछण लॻो इंसानी शक्ल में, मूंखे हिकिड़ो मसइलो त ॾस, हिन अंडे में अल्लाह ताला सॼी दुनिया, आसमान, जमीन, सितारा, सिज, चंद्र, सयारा, ये 7 आसमान हिन अंडे में अल्लाह मापाए सघे थो? त हेॾा साधो माण्हू हिन जो हेतिरे अंडे में हेॾी धरती, हेॾा जबल, हेॾा सितारा, हेॾा सिज, हे 7 आसमान, के बाबा इहो कीअं थींदो? ईअं न थींदो। जे हिन अंडे में अलाह साईं कोन थो मापाए, त शैतान पंहिंजे सभिनी यारनि खे चयो, उथो हिन जी 40 सालनि जी इबादत मां हिकिड़े मसइले में बर्बाद करे छॾियो। चयो त कीअं, हे अलाह जी कुदरत जो मुनकिर आहे,
मोबाइल में मोबाइल के अंदर मेमोरी कार्ड थी नंढड़ो मेमोरी कार्ड उनमें से हज़ार लखे किताब विझी सघजनि था सिंध जबल जो तस्वीरूं सभु कुझु उन में बापा चयो नंढड़े मेमोरी कार्ड में इंसान की कुवत एतिरी आहे जो नंढड़े मेमोरी कार्ड में सभु कुझु बापा सघे थो अलाह नथो बापा पुछां थो तव्हां खां पर हिन अमराज जो नज़र ईअं न थींदो त शैतान जो बाबा रब जे कुदरत जो मुनकिर आहे जेको चवे त रब कादिर नाहे उन जूं सारियूं इबादतूं बर्बाद रब खे सुञातो ई नाहे हिन जी सारियूं इबादतूं नमाज़ूं रोज़ा हज ज़कात सभु बर्बाद हिकिड़े मसइले में मां हिनखे ख़तमु करे छॾियो हाणे ॿुधो तव्हांखे हाणे कंहिं आलिम ॾे थो वठी हलां शैतान हिन पंहिंजे नंढनि शैताननि खे हिकिड़े आलिम ॾे वठी हलियो हुन आलिम साहिब खे बि साॻियो अंडो ॾेखारियईं कि बाबा हिन में अलाह साईं मापाए सघे थो ज़मीन आसमान सितारा सयारा सिज चंड आलिम साहिब खे त क़ुर जी ख़बर हुई हुन चयो हा बाबा हे त ज़रूरी ॻाल्हि आहे तूं ॾिसंदो आहीं अखियुनि सां सिज केॾो वॾो आहे तुंहिंजे अखियुनि में तुंहिंजे दिमाग़ में हुनजी तस्वीर अलाह ते मापाए थो लखे ॻाल्हियूं समय ॻाल्हियूं नंढड़े लाइ खां वठी अॼु ताईं तोखे यादि आहिनि जो लिखूं त कई दफ़्तर थी वञनि इहे बि तुंहिंजे दिमाग़ में मापाए अञा ते क़ुर शरीफ़ जो दलील बि आहे तबारकल्लज़ी बियदिहिल मुल्कु व हुवा अला कुल्लि शैइन क़दीर बाबरकत उहा रब जी ज़ात जेका हर शइ जे मथां कुदरत रखे थी पाणी ऐं बाहि दुनिया मिलाए नथी सघे पर रब पाणी ऐं बाहि खे बि मिलाइण ते क़ादिर आहे هو الذي يريكم البرق خوفا وطمعا وينشئ السحاب الثقال वो रब्बा तव्हांजो जेको बादलनि में पाणीअ जा बूंदा बांदी बि कराईंदो आहे उन में बिजलीअ ऐं बाहि जी चमक बि गॾु हलंदी आहे रब फरमायो इहो रब्बा तुंहिंजो वॾो कादिर रब आहे जेको बाहि ऐं पाणीअ खे गॾाए थो सुभान अल्लाह ईअं था कयो ॼण कोई वीचारा गर्मी में वठिजी विया साहबा किराम त बाबा खूब आहे तव्हां सां पघर जा कचरा बि ॿाहिरि था हिन इल्म जी महफ़िल में वेहण वारो कोई माण्हू न आहे हे वॾी इबादत में वेठा आहियो क़ुर सम्झण वारी इबादत आलिम सबूरे हुनखे ॿुधायो त रब वॾो क़ादिर आहे वहुव अला कुल्लि शैइन क़दीर रब वॾी कुदरत रखे थो त शैतान चवण लॻो पंहिंजनि खे ॾिसो आलिम पाण बि बची वियो जेके उनजी कचहरीअ में वेठा हुआ उन्हनि बि मसइलो ॿुधो उहे बि बची विया रब जी कुदरत मञे करे थोरी घणी इबादत हुई रब जी कुदरत मञण वारे जी क़बूल में पंहिंजे करे इल्म ज़रूरी आहे माण्हूअ खां टे सुवाल थींदा टे इल्म जे मुतलिक़ अमल जे मुतलिक़ कोई न आहे मन रब्बुक तुंहिंजो रब केरु आहे वमन नबियुक तुंहिंजो नबी केरु आहे वमा दीनुक तुंहिंजो दीन कहिड़ो हो ये टे सुवाल थींदा टे इल्म जे मुतलिक़ त हज़रत उमर पुछण लॻो अल्लाह जा रसूल
कब्र में असांखे अकल समझ इल्म हूंदो? हुज़ूर जन फरमायो हाँ हाँ, जो कुछ तव्हां इल्म अकल समझ हिते हासिल कई आहे उहा कब्र में भी तो सां ईअं ई हूंदी जीअं हिते। हज़रत उमर जो साईं को भल फरिश्ता अचनि असांखे भल सुवाल पुछनि पाण सिधा जवाब ॾींदा। वो इल्म आहे रब खे धरतीअ ते सुञाणे त उते बि उहा ॻाल्हि सही ॿुधाईंदो। ॿुधो, बीबी आयशा सिद्दीक़ा सब चवंदी अल्लाह उम्मुल मोमिनीन, सभिनी मोमिननि जी माउ, जेके मोमिन आहिनि उन्हनि जी माउ। बाक़ी जेके ॿिए पासे ते उन्हनि खे ख़बर कोन्हे अलाए किथे हो, छो त क़ुरान उनखे माउ सॾियो। अन्नबिय्यु औला बिल मुमिनीन मिन अनफुसिहिम व अज़वाजुहु उम्महातुहुम। नबी मोमिननि खे पंहिंजे साह खां बि वधीक प्यारो आहे ऐं उन जूं